हजरत अली वो जवान हो जो जनी बहादुरी जी नेकी कंदे अल्लाह फरमाए वलम यख्शा इल्लल्लाह रब फरमायो अली मुर्तजा मा अल्लाह जो बबर शेर हो जो माखों सवाए के हों रुजंदो ही न हो कंहिंजो खौफ ही न कंदो कंहिंजी परवाह ही न कंदो ये हज़रत अली मुर्तज़ा हो जो सजी जिंदगी सजदा करे हो तो अल्लाह साईं जा करे हो ये हज़रत अली मुर्तज़ा जो सजी जिंदगी नमाज़ा पढ़ी वियो तो अल्लाह जे ज़ात जूं पढ़ी वियो ये अली मुर्तज़ा हो सजी जिंदगी बासा बासे हो तो अल्लाह जे नाले दे बासे वियो नजर न्याज़ कहीं तो अल्लाह जे नाले दे बटे ॾियारा थिया हजरत इमाम हसन हुसैन बीमार थी पिया बई खुश न पिया थियनि हजरत अली मां फातिमा सां वेठो पाण में कचहरी था कनि हजरत अली मां फातिमा के तो फरमाए फातिमा बजड़ा बीमार थी पिया इलाही ॾींहं थी विया आहिनि खुश न था थियनि हाणे अल्लाह जे नाले ते तूं बि बास बास मां बि अल्लाह जे नाले ते बास बासियां अल्लाह बचड़नि खे सिहत नसीब फरमाए तो 3 ॾींहं सांदे अल्लाह जे नाम ते रोज़ा रखंदा अम्मा फातिमा फरमायो ठीकु आहे हाणे बास बासियो मिनी ज़ाल मुर्ज़ बटे ॾियारा गुज़रिया बई शहज़ादा खुश थी विया हज़रत अली मां फातिमा खे फरमायो फातिमा तूं ऐं मां अल्लाह जे नाले ते बास बासीज़ बचड़नि खे सिहत मिली वेंदी त पोइ अल्लाह जे नाले ते 3 रोज़ा सांदे रखंदा हाणे बचड़ा खुश थी विया आहिनि हाणे रोज़नि रखण जो वक़्तु अची वियो आहे अम्मा फातिमा फरमायो अली किए रोज़ा रखो कुछ खाइण जे लाइ नाहे हज़रत अली फरमायो पानी ठाहे पीअण जे लाइ सुबुह सां सेरीअ में पाणीअ जा ढुक हणी भी रोज़ा रखंदा अम्मा फातिमा फरमायो ठीकु आहे सेरी थी आहे ॿिन्ही ज़ाल मुर्ज़ पाणीअ जे ढुकनि ते रोज़ो रखियो आहे हाणे बेपारी थी हज़रत अली के अम्मा फातिमा फरमायो ओ अली सुबुह भी बुख ते रोज़ो रखियो आहे पाणीअ जे ढुक ते हाणे त कुछ खाधे जो सामान वठी आ हज़रत अली बाज़ार में वियो बाज़ार में कुछ सब्जी वठी आयो बाज़ार में कुछ अटड़ो वठी आयो बटन माननि जो हाणे अम्मा फातिमा मानी ऐं भाॼी तैयार कई हाणे इंतजार में मानी ऐं भाॼी रखियूं वेठा आज़ान मिले त रोज़ा खोलियूं अञा इंतजार में त दरवाज़ो खड़कियो हज़रत अली फरमायो केरा दरवाज़े खड़काइण वारो चई मां मिस्कीन मां गरीब मां ॾाढो बुखायल आयो आहियां अल्लाह जो नालो खणी तव्हांजे दरवाज़े ते आयो आहियां महिरबानी करे मूंखे कुझु खारायो हज़रत अली फरमायो मां पंहिंजे मानीअ जो हिसो खणी वञा थो अम्मा फातिमा फरमायो अली जे करे तोखे अल्लाह जो हेॾो नालो प्यारो आहे तूं हेॾो सखी आहे त मां बि अल्लाह जी आशिकाणी आहियां मां बि सखियाणी आहियां मुंहिंजी मानीअ जो हिसो बि न मिस्कीन गरीब जे हवाले कर असांजो वाही अल्लाह हाणे इफ्तारीअ ते ॿिन्ही ज़ाल मुर्ज़ पाणीअ जे ढुक ते रोज़ो खोलियो आहे
वरी सुबह थी वरी पानी जे ढुक दे सेड़ीअ में रोज़ो रखियो आ ॿियो ॾियारो थियो आ वरी अम्मा फातिमा हज़रत अलीअ खे फरमायो अलीअ जो ॿियो ॾियारो आ बुख ते कुझु वठी आ वरी हज़रत अली साईं वियो आ बाज़ार मां अटड़ो वठी आयो वरी भाॼी वठी आयो अम्मा फातिमा मानी भाॼी तैयार कई आ हाणे इंतजार में मानी भाॼी रखियूं वेठा आज़ान मिले त रोज़ा खोलियूं अञा इंतजार में वरी दरवाज़ो खड़कियो मंदकल बाब केरा दरवाजे खड़काइण वारो हज़रत अली फरमायो के साईं अना यतीम मां यतीम मुंहिंजो अगो मां मरियन मां ॾाढो बुखार आहियां तव्हांजे दर ते आयो अल्लाह जो नालो खणी उमेद करे कुझु मूंखे खारायो हज़रत अली वरी पंहिंजी मानीअ भाॼीअ जो हिसो खयो अम्मा फातिमा फरमायो काॾे हली के वीचारो यतीम आयो आहे अल्लाह जो नालो खणी आयो आहे दरवाज़े ते कीअं ख़ाली मोटायांसि तंहिंजे करे मां पंहिंजी मानीअ जो हिसो हुन जे हवाले थो कयां अम्मा फातिमा फरमायो अली जेकॾहिं तोखे अल्लाह जो नालो एॾो प्यारो आहे त मूंखे बि प्यारो आहे मुंहिंजी मानीअ जो हिसो बि हुन जे हवाले कर असां पाणीअ जे ढुक ते रोज़ो खोले अल्लाह जे नाले खे अल्लाह जी ज़ात खे ख़ुशि कंदासीं हाणे अम्मा फातिमा पंहिंजी मानीअ जो हिसो बि हुन ग़रीब उन यतीम जे हवाले कयो हज़रत अली साईं पंहिंजी मानीअ जो हिसो बि हुन यतीम जे हवाले कयो हाणे ॿियो ॾियारो थियो पाणीअ जे ढुक ते रोज़ा खोलियूं वरी टियों रोज़ो रखूं पियो आहे वरी सहरीअ में पाणीअ जा ढुक आयूं वरी रोज़ो रखियो वरी बेपारी थी वरी अम्मा फातिमा फरमायो अलीअ जो टियों ॾियारो आहे बुख ते भला कुझु वठी था वरी हज़रत अली बाज़ार में वियो वरी वठी आयो भाॼी भी अटड़ो भी वरी अम्मा फातिमा मानीअ भाॼी तैयार कई वरी इंतजार में वेठा आज़ान मिले त रोज़ो खोलियूं अञा इन इंतजार में न वरी दरवाज़ो खड़कियो वरी हज़रत अली फरमायो मंदकल बाब केरा दरवाज़े खड़काइण वारो के साईं मां मुसाफ़िर आहियां मां कैदी आहियां मां उमेद करे तव्हां ॾियां मेहरबानी करे कुझु खारायो मूंखे अल्लाह जे नाले ते हज़रत अली वरी पंहिंजी मानीअ जो हिसो खणी भाॼीअ जो हिसो खणी हलियो आहे अम्मा फातिमा फरमायो काॾे हली के वीचारो मुसाफ़िर कैदी आयो आहे अल्लाह जो नालो खणी आयो आहे कीअं ख़ाली मोटायांसि मां पंहिंजे मानीअ जो हिसो हुन जे हवाले थो कयां अम्मा फातिमा फरमायो अली जेकॾहिं तोखे अल्लाह एॾो प्यारो आहे त मूंखे बि प्यारो आहे जेकॾहिं तूं सखी आहीं त मां बि सखियाणी आहियां प्यारे नबी मोहम्मद करीम सखीअ जी न्याणी आहे तंहिंजे करे मां छो पोइ हिते रहिजा मुंहिंजी मानीअ भाॼीअ जो हिसो बि न वेचारे मुसाफ़िर जे हवाले कर कैदीअ जे हवाले कर टियों ॾींहुं बि रोज़ो आहे हाणे शाम जो इफ्तारीअ में पाणीअ जे ढुक ते रोज़ा खोलियूं टई ॾींहं बुख ते अल्लाह खे हिननि जी एॾी इहा नेकी पसंदि आई जो अल्लाह ने कुरान मजीद में हिननि जी इहा तारीफ़ ऐं वाखाण लिखाए छॾी फरमाई वयुतिमून अत्ताम अला हुब्बी मिस्कीनम व यतीमम व असीरा अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज्बे सां अदा मां तव्हां पुछा थो कयां हज़रत अली कंहिंजे नाले ते बास बासी ॻाल्हायो न था अम्मा फातिमा कंहिंजे नाले ते बास बासी ऐं कंहिंजे नाले ते मानी ॾिनो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो पंहिंजो अक़ीदो ठाहियो मां कुर्बान वञा हज़रत अलीअ जी सखावत वाह जो हज़रत अली साईं सखियो वाह जो हज़रत अली जो अल्लाह ते विसाव ऐं यकीन
एक ॾियारे दरवाज़ो खड़को हज़रत अली फरमायो केरा दरवाज़े खड़काइण वारो अचे साईं मां ॾाढो बुखार मांखे कुछ ॾियो खाइण जे लाइ हज़रत अली अम्मा फातिमा खे फरमायो फातिमा कुछ आहे तो वटि खाइण लाइ चइसि हिकिड़ो ॾाढ़ू पियो आहे जेको मां तव्हांजे लाइ रखियो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे हज़रत अली फरमायो ॾे त इहो ॾाढ़ो हिन वीचारे गरीब मिस्कीन जे हवाले कयूं असांजो भाई अल्लाह मां अल्लाह साईं सां वापार थो कयां रब जो वाइदो आहे हिकु ॾियो त ॾह ॾियांव हाणे मां हिकिड़ो ॾाढ़ो अल्लाह जे नाम ते ॾियां थो इंशाअल्लाह अल्लाह 10 करे मोटाए ॾींदो अञा झट न गुज़री आहे दरवाज़ो खड़को हज़रत अली फरमायो मन दक़ल बाब केरा दरवाज़े खड़काइण वारो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ फरमायो साईं मां अब्दुर्रहमान बिन औफ हज़रत अली दरवाज़ो खोलियो आहे हज़रत अली खे फरमाए साईं झोल छॾियो हज़रत अली झोल छॾियो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ पंहिंजो झोल हज़रत अली जे झोल में पलटियो आहे 9 ॾाढ़ू उन जे झोल में हज़रत अली जे झोल में आया हज़रत अली ॾाढ़ू गणी ऐं चइसि अब्दुर्रहमान बिन औफ खे यार हे ॾाढ़ू मुंहिंजा न आहिनि हे के ॿिया हूंदा चइनि साईं तव्हांजा आहिनि तव्हांजी अमानत आहे हज़रत अली फरमायो न यार मुंहिंजा न आहिनि चइनि साईं तव्हांजा आहिनि हज़रत अली फरमायो यार मुंहिंजा न आहिनि हो चवे न साईं तव्हांजा आहिनि आखिर हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जो साईं एॾी पक सां तव्हां कीअं था चओ त हे ॾाढ़ू तव्हांजा न आहिनि हज़रत अली फरमायो यार मुंहिंजा 10 ॾाढ़ू पूरा आहिनि हे 9 ॾाढ़ू इन ॿिए कंहिंजा हूंदा मुंहिंजा न आहिनि मां कुर्बान वञा हज़रत अली जे अल्लाह जे मथों वेसा यकीन मथा फरमाए दो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ के हज़रत अली ज़ैन मां हिकिड़ो ॾाढ़ू अल्लाह जे राह में ॾिनुमि अल्लाह जो वाइदो आहे 10 ॾाढ़ू रब चयो मां मोटाए ॾींदोमांव हिकिड़ो खुटल आहे याने ॿिए कंहिंजो आहे मुंहिंजो न आहे हे ॾाढ़ू ॿिए कंहिंजे हवाले कर हाणे हिते हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ चवे थो साईं मां कुर्बान वञा मां त तव्हांखे आज़माया पियो बराबरि तव्हांजा 10 ॾाढ़ू आहिनि हिकिड़ो खीसो मां खीसे में तव्हांजो लिकाए रखियो आहे ॾाढ़ू हे वठो तव्हांजा 10 ॾाढ़ू तव्हां पंहिंजी अमानत वठो वाह जो तव्हांजो यकीन अल्लाह ते वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु मल्लहुल मौला फलहुल कुल हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर एडो सखी अल्लाह हज़रत अली जी सखावत दा केर हज़रत अली घर आया अम्मा फातिमा वेचारी खट ते पई उथी भी न पी सके बुख जे करे हज़रत अली फरमाया फातिमा खैर त आहे चई हफ्तो गुज़रियो आहे कुछ न खाधो आहे घणो टाइम हफ्तो अल्लाह कमजोरी थी वई ॾाढी हज़रत अली जन कमरे में विया ज़रा पई जेका जंग में पाए बिया ज़रा उहा पई खयो चवंदो बाजार में खपाए करे कुछ खाधो वठो फातिमा कमजोर थी वई हाणे हज़रत अली जन ज़रा खणी आया बाजार में वेकरे लाइ ॾिनो उन चयो साईं तव्हांखे 6 रुपया मिलंदा हज़रत अली फरमायो ठीक है 6 रुपया दे दिल में सोचूं तो कुछ वठूं घर जे लाइ फातिमा जे लाइ खाधो कुछ वठा अञा सोचन बिया त ॿियो अमर आयो दां कंहिंजे वली मांखे ॾाढी ज़रूरत आहे
मेहरबानी करे अल्लाह जे नाले ते ये पैसा मुखे दे तोखे अल्लाह पांजे गंज मां ॾींदो मां कुर्बान वञा हज़रत अली साईं देरी न कई उन माल जो उन माल शई रुपया उन जे हवाले कई जंहिंखे हज़रत अली विकी वो रणियों करे चवे तो साईं हे छा था कयो 6 रुपया जो 6 रुपया इन जे हवाले कयो चे मां पंहिंजे रब साईं सां वापार कयो अल्लाह जो वाइदो आहे अल्लाह साईं 6 रुपयनि जे बदले में मालीअ खे 60 रुपयो वापस करे ॾींदो केॾो रब ते तवक्कुल हज़रत अलीअ जो केॾो विसार केॾो यकीन होॾो घर जी हालत ॾेई आया जो अम्मा फातिमा बुख जे करे उथी नथी सघे ऐं हेॾे ज़िर खपाए 6 रुपया ई उन ग़रीब जे हवाले कयो सुवाली पाण मोटिया का गमगीनी न आहे बस उमेद आहे अल्लाह में त अल्लाह ॾींदो 60 रुपयो करे ॾींदो रस्ते में हज़रत अली साईं जन आया हिकिड़े माण्हू सदकियो हज़रत अलीअ खे हली उठ वठ दे हज़रत अली फरमायो यार मां त तोखे सुञाणिया ई नथो तू केर चए साईं तां नथा सुञाणियो पर मां सुञाणिया थो तव्हांखे हे उठ वकण जे लाइ मां वञा पियो पोइ तव्हां वठंदव त तव्हांखे ॾियां हज़रत अली फरमायो यार जेकॾहिं ठही ईंदे त छो न वठंदुसि घणे ॾींदे जे 100 रुपये में हज़रत अली फरमायो यार मां 100 रुपये में वठण लाइ तयार आहियां पर मां 3 महीननि जी ओधर ते वठां थो मां वटि हाली पैसा न आहिनि पोइ ॾींदोमांइ लिख पढ़ करे बि तुंहिंजी मर्ज़ी हुन जो न साईं मां 3 महीननि जी ओधर ते तव्हांखे ॾियमि तव्हां ते एतबार आहे मां 3 महीननि खां बाद में जी तव्हांजे घर वटि पैसा खणंदुमि हज़रत अली फरमायो ठीकु आहे उन खां उठ वठी हलिया आहिनि थोरो अॻिते हलिया हिकिड़े ॿिए माण्हू रड़ कई ओ अली हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे तरफ़ मुतवज्जे थिया पाण फरमायो यार मां त तोखे नथो सुञाणा तूं मूंखे सुञाणे थो छा चए साईं बराबरि मां तोखे सुञाणिया थो पर तव्हां नथा सुञाणियो साईं उठ कयूं था वञो भला विकिणंदव हज़रत अली फरमायो जेकॾहिं ठही ईंदे त छो न विकिणंदुसि चए साईं उठ घणे खपाईंदो कुर्बान वञा हज़रत अलीअ जी सचाईअ तां पाण फरमाइनि था यार मां 100 रुपये में 3 महीननि जी ओधर ते उठ वरितो आहे हाणे तूं जेको नफ़ो ॾे हुन जो साईं मां 60 रुपयो नफ़ो ॾिनोमांइ हाणे जो हाणे उठ मूं हथ कढ उनखे हज़रत अली साईं उठ ॾिनो आहे 160 रुपयो वठे वरी पोइ ते भॻाइनि जेको ओधर ते वरितऊं रस्ते में हुन सां मिलिया पाण फरमाई यार तो मां 100 रुपये में 3 महीननि जी ओधर ते वरितमि ओधर आहे परेशानी कर्ज़ा मर्ज़ तंहिंजे करे रस्ते में ई वापार थी वियो हे पंहिंजो तूं 100 रुपयो वठ हाणे हज़रत अली साईं खाधे जो सामान वठी घर आया अम्मा फातिमा खे कुछ खारायूं वरी नबी साईं जन वटि पहुता नबी साईं जन हज़रत अलीअ खे ॾिसी खिली ऐं मुस्कुराए फरमायो अली वॾो वापारी थी वियो आहे हज़रत अली फरमायो साईं तव्हांखे कीअं ख़बर पई साईं जन फरमायो सॼी कहाणी मूंखे जिब्राइल अमीन ॿुधाई आहे वाह जो तूं सखावत कई अल्लाह साईं सां वापार कई अल्लाह साईं बि तोखे वाह जो नवाज़े छॾियो अल्लाह साईं सां जेको वापार कंदो आहे अल्लाह साईं उनखे उन उमेद मुताबिक़ नवाज़े छॾींदो आहे इन अल्लाह
हश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। रब जो वादो आज को रब फरमाए दो, अल्लाह से फरमाए दो, वयुरबिस सदकात, मां खैर देण वारन के, मां सदके देण वारन के, मां खैरात कराण वारन के वधाईंदो ही वधाईंदो रहंदो आ। अली तू अल्लाह जे नाले ते वापार कयो, तिजारत कई, शरुपिया नहीं रब जे नाले ते अल्लाह से वो 60 रुपयो करे तो के किए मोहताज नो मुझे सोने साईं फरमायो। ओ अली खबर पई उठ देण वारो केरो, उठ वठण वारो केरो, के न साईं खबर न पई। साईं ने फरमायो अली उठ देण वारो हजरत जिब्राइल अमीन ही, उठ वठण वारो हजरत मीकाईल अलैहिस्सलाम ही। तू जदे शरुपिया दई हले अल्लाह फरमायो अली मुझे विसाद, मुझे यकीन दे हेडी वडी कुर्बानी नहीं आ वारो क्यों। उठ काए अली जाई व्यापार क्यों, 60 रुपयो रस्ते में अली के मोटा दो तो ता तो कुछ सीधो सामान वठी वनी फातिमा वट पहुंचे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अजीजो हजरत अली वडी शान वारो जो हजरत अली वडे मान वारो वडी इज्जत वारो इल्जाम लगदा है देवा भी जो बंदी जमियत वारा हजरत अली जी तारीफ न कंदा। अल्लाह जी जात जो कसम कियन हजरत अली जी तारीफ कंदा जेको वडो सखी, कियन हजरत अली जी तारीफ कंदा जेको वडो नमाजी। फरमाए तरामुरकम सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। जिनके कुरान जो करंट लगे तो वजह आवाज सा असा हजरत अली जा नौकर चो, असा हजरत अली जे नौकरन जा भी नौकर। अल्लाह जी जात जो कसम असांखे हजरत अली जे पेर मुबारकन जी दज़ मुबारक मिट्टी मुबारक मिली पवे त अखियुनि में सुरमो करे पायूं। असां हजरत अली जे बचड़नि जा नौकर, हजरत इमाम हसन हुसैन जा नौकर। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, कीअं न हजरत अली जी तारीफ़ कंदासीं, कीअं न हजरत अली जी वखाण कंदासीं जंहिंखे नबी साईं जी प्यारी न्याणी फातिमा ज़हरा मिली आहे। कीअं न अली जी तारीफ़ कंदासीं, वखाण कंदासीं जंहिंखे नबी साईं फरमायो अंत सदुल्लाह, तू अल्लाह जो बबर शेरा। कीअं न हजरत अली जी तारीफ़ कंदासीं, वखाण कंदासीं जेको अली आलिमुल कुरान आहे, जेको अली हाफिजुल कुरान आहे, जेको अली आमिलुल कुरान आहे, जेको अली मुफ्तियुल कुरान आहे। कीअं न अली जी तारीफ़ कंदासीं जेको नबी साईं जो प्यारे मां प्यारो सोट आहे। कीअं न अली जी तारीफ़ कंदासीं जेको हजरत अली शहीद आहे। कीअं न हजरत अली जी तारीफ़ कंदासीं जेको हजरत अली वली आहे। कीअं न अली जी तारीफ़ कंदासीं जेको हजरत अली मौलाया मन कुंतु मौला फ़हाज़ा अलियुन मौला। नबी से फरमायो जंहिंजो मां सरदार उनजो अली सरदार, जंहिंजो मां दोस्त उनजो अली दोस्त। कीअं न अलीउल मुर्तज़ा खे मञींदासीं। मुआख़ात जे टाइम ते नबी साईं ने हजरत अली के पंहिंजो भाउ बणायो। साईं साहिबनि खे फरमायो अबा तूं हिन जो भाउ
अबा तू हिन जो भाव, अबा तू हिन जो भाव, दुखी सुखी में कबे जो साथ न छड़ियो। साईं हुननि साहिबनि खे ॿिनि ॿिनि में पाण में भाइरी विराइनि था। हेॾो हज़रत अली साईं अकेलो रहिजियो, निमाणी अखियूं करे निहारे तो नबी साईं ॾे। साईं फरमायो शतो अली परेशान थे चे साईं तव्हां हेॾे ॿिनि ॿिनि खे भाव बणायो, मां कंहिंजो भाव? नबी साईं फरमायो अली हेॾे आ, मां मोहम्मद करीम जो हथ मुबारक तुझे लाइ खाली आ। अंत वली फि दुनिया वल आखिरह, मां मोहम्मद करीम तुझो भाव आ, दुनिया में भी तुझो भाव, क़यामत जे ॾियारे भी तू मां अली, तू मां मोहम्मद करीम जो अली भाव ने क़यामत जे ॾियारे भी मां तोखे पंहिंजो भाव करे जन्नत में वठी हलंदो। मां